नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त 2 ॾींहं अॻु कराची में बासर यूसी चेयरमैन रहीम शाह पठान अथां फोरू ॼाणियल क़त्ल कयल इरशाद रांझियाणी जे क़त्ल ख़िलाफ़ इस्लामाबाद मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। हिन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो आहे त इरशाद रांझियाणी क़ौमी कारकुन हो, जंहिंखे सिंध दुश्मन माफ़िया जे टोले जे सरदार यूसी चेयरमैन रहीम शाह पठान खेसि बेगुनाह गोलियुनि सां परवार करे छॾियो। हिननि चयो आहे त क़ौमी कारकुननि जे क़त्ल पुठियां ॻुझा हथ मुलविस आहिनि, जेके सिंधी क़ौम जे वसीलनि ऐं हक़नि ते कब्ज़ा थियण खां पोइ सिंध क़ौम जे नौजवाननि खे बेदर्दी सां क़त्ल करे रहिया आहिनि। हिननि चयो त सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत हुअण बावजूदु सिंध जे धणियुनि सां नाइंसाफ़ियूं थियनि पियूं, जेके इंतिहाई मज़म्मत जोॻो आहे। हिननि मुतालबो कयो त क़ौमी कारकुन इरशाद रांझियाणी जे क़ातिल खे जल्द गिरफ़्तार करे खेसि सरेआम फाही ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।